अपडेट कयूं पिया कि टंडो बागो खां जिते एचआरजेडी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श जरवार मुताबिक़ टंडो बागो शहर जे वार्ड नंबर 8 नवाबाद महल में रोलू छितन कुतन ॿिनि ॿारनि खे ज़ख़्मी करे छॾियो। टंडे बागे शहर जे वार्ड नंबर 8 नवाबाद वारे महल्ले में रोलू छितन कुतन हमलो करे कुरान शरीफ़ पढ़ण वेंदड़ 10 सालनि जी नींगरी साड़ा वलद अली अकबर लाशारी ऐं 8 सालनि जी मासूम मीर मौला बख्श वलद मीर भुट्टो टालपुर खे ज़ख़्मी करे छॾियो। खेनि इलाज लाइ तालुका अस्पताल टंडो बागो आंदो वियो जिते खेनि इंजेक्शन लॻाए वापसि रवानो कयो वियो। जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। ॿिए पासे महले जे रवासियुनि शहरनि जो टाउन कमेटी इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। शहरनि पारां फौरन कुत्ता मार मुहिम शुरू करण जो मुतालबो। हिननि जो वधीक चवणो हो त इंतज़ामिया खे बार बार चवण जे बावजूदि कुत्ता मार मुहिम शुरू न थियण जे करे असां परेशान आहियूं। एचआरजेडी न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडी न्यूज़।